जेको अॼु तव्हां ॾिसी रहिया आहियो हिते जेका आहे उहा कैंप लॻल आहे आशिक़ अली जदाणी। हीउ को असांजो ज़ाती कमु न आहे, हीउ फी सबीलिल्लाह कमु आहे। उनमें तव्हांखे ख़बर हुजणु घुरिजे त असीं कींजर में पहिरें जेका आहे असां कींजर में ई असां हीउ कैंप हणंदा आहियूं। उन जे करे जो उन्हनि कींजर वासियुनि जेको आहे असां सां घणो प्यार आहे ऐं असां सां जेको आहे असांजी जेका आहे उहा दिलि खोले जेका आहे उहा मदद कंदा आहिनि, दिलि खोले मदद कंदा आहिनि। हीउ जेकॾहिं चवंदा आहिनि त पूरो जेको आहे उहो तलाउ थींदो आहे, ॾाढा रुपया थी करे असां कंहिं न कंहिं जेका आहे दोस्त जेका आहे भरिजला थी सघूं था। ऐं काफ़ी कैंपूं असां लॻायूं आहिनि माशाअल्लाह। असांखे हितां जा जेके माण्हू आहिनि, हितां जा जेके रहवासी आहिनि, उन असांखे भरपूर जेको आहे मोट ॾिनी आहे। अॼु असां हिकिड़ी नई उमेद खणी करे असां पहुता आहियूं। वरी जेको आहे असां हिकिड़ी कैंप लॻाई आहे। उमेद वरी बि शहर वासियुनि खां इहा कंदासीं त उहे असांजी दिलि खोले मदद कंदा, जीअं हिन मिसकीन ऐं मजबूर लाचार माण्हू जो जेको आहे इलाजु वक़्तु सर जेको आहे उहो जो इलाजु थी सघे। ऐं उनखां अलावा जेका हीअ असांजा ॿुधंदड़ दोस्त आहिनि जेके असांजा सोशल मीडिया जा, उन्हनि खे बि असीं इहो अर्ज़ु कंदासीं त हीउ जेको आहे असां हिकिड़ी अपील खणी करे बीठल आहियूं। जेको बि दोस्त असांजी मदद करणु चाहे उहो दिलि खोले असांजी मदद करे। असांजा दोस्त जेके आहिनि उहे चंदे तरफ़ निकिरी चुका आहिनि ऐं हर दुकान ते जेको आहे उहे वञी करे चंदो वसील करे रहिया आहिनि। अॼु जे दौर में जेको आहे कोई बि कंहिंजे लाइ जेको आहे झोली फैलाइण खां जेको आहे उहो किबाए थो ऐं उनखे जेको आहे शर्म महसूसु थिए थो। पर असांजा हीअ दोस्त जेके आहिनि सोशल वर्कर तव्हां ॾिसी रहिया आहियो, किंजोर में हर शॉप ते वञी करे, हर दुकान ते वञी करे उहे जेको आहे हिकिड़ी ख़ाली झोली खयूं वरिता आहिनि। कंहिं ग़रीब ऐं मिसकिन जे लाइ हीअ सोशल तंज़ीमूं आहिनि ऐं उन्हनि जा लख थोरा आहिनि जेके हीअ ॾिसो तव्हांजे साम्हूं आहिनि। ऐं हर शॉप ते वञी करे उहे हथ ॿधी करे सभिनी खां जेको आहे उहो जेको आहे हिकु मिसकिन जे लाइ मदद जी अपील करे रहिया आहिनि ऐं जंहिंखे जेतिरो बि थी सघे थो उहो असांजी मदद करे रहिया आहिनि। दुकानदार जेके आहिनि हीअ जेका आहिनि किंजर पितावी में जेके आहिनि इहे असांजा दोस्त जेके आहिनि, असीं जेको आहे सभिनी सां जेको आहे असांजी हथ जोड़ी आहे। असांजो कंहिं वटि जेको आहे असांजो कंहिं बि असांजो को कर्ज़ु न आहे। असां सिर्फ़ु फ़ी सबीलिल्लाह जेको आहे हिकु मिसकिन जी मदद करणु निकिता आहियूं ऐं उन जोश ऐं जज़्बे सां जेको आहे असां जेको आहे चंदो गॾु करे रहिया आहियूं। असांखे हीअ त किंजर पितावी आहे, पर किथे बि असांखे जेकॾहिं कंहिं मिसकिन जी मदद लाइ वञो, हथ जोड़ी आहे असांजी, कंहिं ॾे जेको असांजो कर्ज़ु न आहे। असां हर शहर में जेको आहे असां जेको आहे चंदा मुहिम जेको आहे असां हलाईंदासीं, कैंप जेका आहे लॻाईंदासीं ऐं उन सां गॾोगॾु असां सभिनी दोस्तनि जा थोराइता आहियूं जेके असां सां जेको आहे तावन कनि था। पूरे शहर खां चंदो वसील करे पंहिंजे कैंप ते असीं अची पहुता आहियूं ऐं असीं तव्हांखे जेका असांखे चंदो गॾु थियो आहे आशिक़ अली जदाणी जे लाइ, उहो असां चंदे जो जेको पूरा पैसा आहिनि तव्हांखे ॿुधाए केतिरो जेको आहे चंदो किंजर पितावी मां गॾु थियो आहे। दोस्तो तव्हां ॾिसी रहिया आहियो त कुझु ॾींहं पहिरियां जेका आहे हिकु असां जेका सोशल मीडिया ते वीडियो रखीसीं ऐं सोशल मीडिया खां बाद में जेका आहे काफ़ी तंज़ीमनि जेका आहे उन्हनि शहर किंजर पितावी में जेका हिकिड़ी कैंप लॻाई। उनखां बाद में जेको आहे पूरे शहर जो जेको आहे गश्त कयो, पूरे शहर मां जेको आहे चंदो वसूल कयो वियो ऐं सभु तंज़ीमूं जेके आहिनि असां सां गॾु आहिनि। हाणे जेके चंदो अदे आशिक़ जदाणी जे लाइ जेको गॾु थियो आहे उनजी जेका ॻणप आहे उहा जारी आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो। जेतिरो बि थी सघे असांजे जेका दोस्त आहिनि ॿुधंदड़ ऐं ॾिसंदड़ उन्हनि खे असां इहा रिक्वेस्ट कंदासीं त वीडियो खे शेयर कनि ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे जेको बि दोस्त मदद करणु चाहे थो उहो मदद करे सघे थो। जेकॾहिं को किंजर जो आहे तितां जेको मीर मुर्तज़ा पितावी नालो आहे अदे जो, उन वटि जेको आहे उहो जेको आहे जेतिरी बि जेका आहे मदद करणु चाहे उहो करे सघे थो। उते अची करे जेका चीज़ उनखे ॾियणी आहे उते पहुचाए, उहा बाअमानत जेको आहे असां वटि जेका आहे उहा पुॼी सघंदी। हीअ दोस्त जेके आहिनि असांजा जेके सोशल मीडिया जा दोस्त आहिनि जेके काफ़ी तंज़ीमूं तव्हांखे मूं पहिरियों बि चयो आहे, हीअ जेके आहिनि अदे वारा वेठा आहिनि ऐं हीअ जेका आहे पैसे जी जेका आहे ॻणप आहे उहा तव्हांजे साम्हूं ई थींदी। हिकु रुपयो बि जेको आहे उहो जेको आहे कंहिं हिकु पासे बि न वेंदो। उहो जेको मिसकीन ऐं मुस्तहिक़ माण्हू आहे उन वटि बाअमानत जेको आहे असां उहो रुपयो जेको हिसाबु आहे असां उते पुॼाईंदासीं। इहो असां ते हिकिड़ो अवलीन फ़र्ज़ु आहे तव्हां ते सभिनी ते। असां मुस्लमान हुअण जे नाते असांखे इहो जेको आहे असां इहो चवंदासीं त सभु जेका आहे हिन मिसकिन जे लाइ जेका आहे अॻिते निकिरी अचूं ऐं हुनजी मदद कयूं। जीअं जेका आहे हू जेको आहे हिकिड़ी बीमारी में जेको आहे मुब्तला आहे, उहो उन बीमारी खां जेको आहे सभिनी दोस्तनि खे असां ॿुधाईंदा हलूं त कींजर में लॻंदड़ कैंप मां जेको
दोस्तनि असांजी मदद कई आहे। उहो अधे जे लाइ चंदो जेको गॾु थियो आहे उहो आहे 22,910 रुपया जेके आहिनि। अधे जे लाइ जेके आहिनि उहे चंदो गॾु थियो आहे। अमानत जेको आहे उहो अधे वटि जेको आहे असां पुॼाईंदासीं। असांजी ज़िम्मेवारी आहे तव्हांजो हिकिड़ो रुपयो बि जेको आहे उहो असां ईअं सम्झो त पाण वटि न रखंदासीं। जेको मुस्तहिक आहे उन मुस्तहिक वटि असां जेको आहे पहुचाईंदासीं। लॻंदड़ जेका किंजर अने जेका कैंप हुई उन कैंप मां जेको चंदो गॾु थियो आहे उहो आहे 22,910 रुपया जेको आहे अधे जे लाइ चंदो गॾु थियो आहे। सभिनी दोस्तनि खे असां ॿुधाईंदा हलूं त 22,910 रुपया जेको आहे किंजर में जेका असां कैंप कईसीं उन मां जेको आहे असांखे चंदो जेको आहे असांजो गॾु थियो आहे।